तहरीक इंसाफ जी MP दुआ भुट्टो पारां पंहिंजे वर ऐं अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख खां खुलावारी दरख़्वास्त वापसि वठण बाद सभु को इहो ई सवाल करे रहियो आहे त छा सिंध जो ही सियासी जोड़ो ॿीहर खीरखंड थी वियो आहे। दुआ भुट्टो गुज़िरियल महीने 28 अक्टूबर ते मुड़ुस खां खुला वठण लाइ मलीर जी फैमिली कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दुआ पंहिंजी दरख़्वास्त में पंहिंजे मुड़ुस ते ज़हनी तशद्दुद ऐं संदसि पहिरीं घरवारी तरफ़ां ज़ाती ज़िंदगी में मुदाख़लत जा इल्ज़ाम बि हया हुआ। दुआ भुट्टो पंहिंजी दरख़्वास्त में हक़ महर जा 5 लख रुपया न मिलण जी शिकायत कंदे खुला सां गॾोगॾु पंहिंजे मुड़ुस खां माहवार 7 लख रुपया ख़र्च ॾियारण जी इस्तदा बि कई हुई। MP दुआ भुट्टो जी अहिड़ी दरख़्वास्त ते मलीर जी अदालत हलीम आदिल शेख के 29 नवंबर ते पेश थियण जा नोटिस भी जारी कया हुआ, पर अपोज़िशन लीडर के नोटिस जारी थियण जे कुछ ॾींहं बाद ई दुआ भुट्टो ओचितो खुला जी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। दुआ भुट्टो मलीर जी अदालत में नई दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त हुन पंहिंजी रिहाइश तब्दील करे छॾी आहे, तंहिं करे खेसि खुला जी दरख़्वास्त वापसि वठण जी इजाज़त ॾिनी वञे। अदालत इस्तदा मंज़ूर कंदे खुला जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी ऐं केस बंदि करे छॾियो। कुछ ज़रियनि जो चवणु आहे त दुआ भुट्टो ऐं हलीम आदिल विच में इख़्तिलाफ़ ख़तम थी विया आहिनि ऐं ॿई खीरखंड थी विया आहिनि, पर इन हवाले सां हिक ई सियासी जमात सां ताल्लुक़ रखंदड़ ॿिन्ही MPs पारां को बि बयान या मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो आहे। दुआ भुट्टो ऐं हलीम आदिल शेख 2018 जी आम चूंडुनि खां फ़ौरन पोइ शादी कई हुई, पर इन खे 3 सालनि ताईं ॻुझो रखियो वियो। सेप्टेंबर 2021 में पुट जी पैदाइश खां पोइ ॿिन्ही सियासतदाननि पारां शादीअ खे पधिरो कयो वियो। हलीम आदिल शेख खे पहिरीं घरवारीअ मां बि औलाद आहे। दुआ भुट्टो पारां खुला जी दरख़्वास्त वापसि वठण बाद इहा उमेद कई पई वञे त सियासी जोड़ो समूरा इख़्तिलाफ़ विसारे खीरखंड थी वियो हूंदो।